अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामा में छा थींदो छा रेस बालाजी खान हाणे ठार खे हथ करे उनखे मारे छॾींदो। छा शेर दिल हाणे रेस बालाजी खान मथां हमलो करे उनखे मारे छॾींदो। छा सिकंदर खान हाणे रानी खे आज़ाद करे वठंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को वञे बेल न कंदो काफ़ी असन जो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञे टाइम वेस्ट कोन करण हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान पंहिंजे माण्हुनि खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। उनखे चवंदो त तव्हांखे कीअं बि करे जेसीं ताईं मंठार नथो मिले जेसीं ताईं तव्हां मुंहिंजे रुख न चढ़िजो न ई वापसी कजो। तव्हांखां जेतिरो जल्द थी सघे तव्हां मंठार खे ॻोरे हथ कयो ऐं कीअं अगवा करे मूं वटि खणी अचो। मां बि ॾिसां त उहो मुंहिंजी इज़त सां कीअं थो खेॾे ऐं मुंहिंजी इज़त खे अगवा करे कीअं थो ज़बरदस्ती वठी वञे। राणी सां कीअं थो ज़बरदस्ती शादी करे। मां बि ॾिसां त इहो मंठार केरु थो थी सघे। मुंशी चवंदो त रेस बालाजी खान बस तूं परेशान न थी। तमामु जल्द जेको आहे इन मंठार खे हथ करे वठंदासीं ऐं मंठार खे मारे जेको आहे राणी खे वठी ईंदासीं। जो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे चाचा मिठल खे चई छॾींदो त तूं राबेल खे चओ त परेशान न थिए। अलाए कंदो त असां हर हाल में रेस बालाजी खान खे मारे ऐं राबेल जो प्लान कंदासीं ऐं मंठार खे बि मारे दिल ठारींदासीं ऐं मल्हार खे बि आज़ाद कराईंदासीं। मिठल खान चवंदो त शेर दिल पुट इहा तुंहिंजा थोरा थिया जो तो राबेल खे आज़ाद कयो। अगरि जेकर तूं राबेल खे आज़ाद न करी हा त पोइ हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि रेस बालाजी खान राबेल खे को न को नुक़सान ज़रूरु पहुचाए या त हुन सां शादी करे छॾे हा। शेर दिल चवंदो त मिठल अगरि जेकर रेस बालाजी खान ईअं करे हा त पोइ मां हुनजो बचो बचो रोले छॾियां हा। छो जो मुंहिंजो नालो बि शेर दिल आहे ऐं मां बि पाण ईअं जी दिलि रखंदो आहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकंदर खान जेको आहे वरेल खान खे साफ़ साफ़ चई छॾियो त मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां। बसि हर हाल में राणी जेको आहे मुंहिंजी अमानत आहे ऐं हू मुंहिंजी मंग आहे। मां उनखे मंठार जे चवे मां आज़ाद करे ऐं उन सां शादी कंदुसि। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। वरेल खान चवंदो त सिकंदर पुट तूं ईअं न कर छो जो राणी हाणे असांजी न आहे रही न ई असांजी मंग आहे। उहो सिर्फ़ु हाणे रेस बालाजी खान जी इज़त आहे ऐं रेस बालाजी खान जेको आहे उनखे वापसि वराए करे सघे थो ऐं असांजो हाणे कुझु बि न वञे। सिकंदर चवंदो त बाबा मूं फ़ैसिलो करे छॾियो त हर हाल में मां राणी खे वापसि करे उन सां ज़बरदस्ती शादी कंदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखना। खुदा हाफ़िज़।